जो कहर नाज़िल थिएव मथां असांखे सामान त कढिजो असांजा बच्चा अंदर अंदर घर में खुदा तव्हांजे मथां गर्क कंदो अल्लाह साईं कहर विच नाज़िल कंदो मथां अल्लाह साईं ओ मुंहिंजा अल्लाह साईं हिन मुल्क जे मथां कहर नाज़िल कर हिन ॻोठ जे मथां कहर नाज़िल कर हे जेको असांजो मेयर वेठो आहे अल्लाह साईं इन जे मथां कहर नाज़िल कर मुंहिंजा अल्लाह साईं ओ वॾे में वॾो ज़ालिम इहो आहे वॾो ज़ालिम इहो अथव जेको मेयर आहे असांजो हैदराबाद जो मेयर आहे इहो ज़ालिम आहे वॾो ज़ालिम आहे जेको असांखे ठाराए थो पियो असांजा बच्चा तबाह थी विया पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। जी बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ रहीमदास शोरो में जिथे ग़रीब मज़लूम माण्हुनि जो घर कीअं बेदर्दी सां मसमार कया पिया वञनि ऐं हे ॾिसो उन्हनि खे सामान कढण जो बि टाइम नाहे ॾिनो वियो हिन ज़ालिम मुख़्तियार हिननि खे सामान बि कढण जो मौक़ो नाहे ॾिनो वियो हिननि खे सामान बि कढण जो मौक़ो नाहे ॾिनो वियो ऐं को बि हद जो हितां जो को चूंडियल नुमाइंदो जिन खे हिननि वोट ॾेई हिते आंदो आहे उन्हनि जा बि घर आस पास में ई आहिनि उन्हनि मां बि को हेसी ताईं को बि चूंडियल नुमाइंदो हिते नाहे पियो थो जेको अची हिननि जी सार लहे